में छॾियुमि तंहिंजे करे वरी साईं जन हुकुम फरमायो जमीयत हक़ परस्तन ऐं वलियन जी जमाता कंदी हीअ दीन जो तहफ़ुज़ ऐं धरतीअ जी हिफ़ाज़त आ जमीयत हक़ परस्तन ऐं वलियन जी जमात आ हज़ारें जंग आज़ादीअ जाहीरा जमीयत में हज़ारें जंग आज़ादीअ जाहीरा जमीयत में हज़ारें जंग आज़ादीअ जाहीरा हा जमीयत में लिखल तारीख़ जे वरक़न में सारी हीअ वज़ाहत आ जमीयत हक़ परस्तन ऐं वलियन जी जमात आ के क़ुरान जा कारी ऐं मुफ्ती हिन में आलिम थई के क़ुरान जा कारी ऐं मुफ्ती हिन में आलिम थी के क़ुरान जा कारी ऐं मुफ्ती हिन में आलिम थे जमीयत मंझ तक़वा ऐं जमीयत में शराफ़त आ जमीयत हक़ परस्तन ऐं वलियन जी जमात आ कंदी हीअ दीन जो तहफ़ुज़ ऐं धरतीअ जी हिफ़ाज़त आ जमीयत हक़ परस्तन ऐं वलियन जी जमात आ पने आकिल में आयो आ कही अॼु हैदरी राशिद पने आकिल में आयो आ कही अॼु हैदरी राशिद पने आकिल में आयो आ कही अॼु हैदरी राशिद ऐं पहुती सिंध जी क़यादत अखियुनि खे थी ज़ियारत आ ऐं पहुती सिंध जी क़यादत अखियुनि खे थी ज़ियारत आ फितन जे दौर में जंहिंखे कयो मज़बूत जंहिं आहे फितन जे दौर में जंहिंखे कयो मज़बूत जंहिं आहे फितन जे दौर में जंहिंखे कयो मज़बूत जंहिं आहे सा मौलाना फज़ल रहमान सुहिणे जी सियासत आ तकबीर जमीयत उलमाए इस्लाम कायदे इस्लामी इनकलाब हज़रत मौलाना फज़ल रहमान मुफ्ती महमूद की जमीयत मदनी की जमीयत हालेजवी की जमीयत अबरोटी की जमीयत उलमाए हक की जमीयत ये आपकी जमीयत ये हमारी जमीयत फितन जे दौर में जंहिंखे कयो मज़बूत जंहिं आहे सा मौलाना फज़ल रहमान सुहिणे जी क़यादत आ कंदी हीअ दीन जो तहफ़ुज़ ऐं धरतीअ जी हिफ़ाज़त आ जमीयत हक़ परस्तन ऐं वलियन जी जमात आ जमीयत में अचे जेको उहो अॾिजी वियो बेशक जमीयत में रहियो जेको उहो अॾिजी वियो बेशक जमीयत में अचे जेको उहो अॾिजी वियो बेशक यकीनन उन भलारे ॼणो संवारी पंहिंजी क़यामत आ यकीनन उन भलारे ॼणो संवारी पंहिंजी क़यामत आ कंदी हीअ दीन जो तहफ़ुज़ ऐं धरतीअ जी हिफ़ाज़त आ जमीयत हक़ परस्तन ऐं वलियन जी जमात आ
कई शहजादा तहकीक उलमा नबवी झंडे जी, कई शहजादा तहकीक उलमा नबवी झंडे जी, कई शहजादा तहकीक उलमा नबवी झंडे जी। असांजो झंडो आ नबवी खुदा जी हीअ इनायत आ, असांजो झंडो आ नबवी खुदा जी हीअ इनायत आ। जमीयत हक़ परस्तन ऐं वलियन जी जमात आ। युया वादी मेहरान सिंध जा अज़ीम शाइर जन पंहिंजी सॼी ज़िंदगी हक़ो सच ते मबनी शाइरी खे अर्पी, मोहतरम जनाब अलहाज इमदादुल्ला फुलपोटो साहब। ऐं हाणे इन खां पहिरियां जे मां क़ाइदे सिंध खे दावत अर्ज़ कयां, मां अवां सां मुखातिब आहियां। तवज्जो आहे, फर्ज़ंद शहीद इस्लाम अवां सां मुखातिब थियण जे लाइ अचनि था। तवज्जो आहे।